गुज़ारंदड़ मेरा साथी स्टेज ते वेठल मुंहिंजा इंतहाई मोज़िज़ दोस्त सभिनि खे जी यकीन करियो त अॼोकी इहा मुख़्तसर पर इंतहाई बावकार ऐं पुरवकार तक़रीब ख़ुशी मां मुंहिंजो सर बुलंद करे छॾियो आहे। साईं अयूब शाह तमामु वॾी शख़्सियत आहे। उन्हनि खे सभिनि सुञातो, पर जेतिरो मूं सुञातो कंहिं न सुञातो। साईं सां जेको मूं वक़्तु गुज़ारियो उन जे बारे में हिन किताब में हिकिड़ो पेज आहे, उहो मूं साईं ते लिखियो आहे। समूरी शयुनि जो जेको तत्व निकितो आख़िर में, उहो तत्व ही निकितो त फिशर फोक फोरम जे बेलगाजी में हिकिड़ो फरमान बरदार ढगो ॿधल आहे जेको हा कंदो आहे ऐं हुन जो नालो आहे अयूब शाह। कॾहिं हिन माण्हू न कयो, तकरार न कयो, झेड़ो न कयो, कम खां भॻो न। उन माण्हू खे आउं अॼु हिन मौक़े ते 8-10 सालनि खां पोइ सलाम पेश कयां। 8-10 साल न करे त हीअ किताबु जेको आहे जंहिं हिन जे नाले में निंड आहे, इन करे हीअ किताबु 2011 में छपियल आहे। 8-10 साल पुराणी ॻाल्हि आहे। सवाल हीअ आहे त 8-10 सालनि खां पोइ हिन किताब जी आख़िर मोहरत छो कई वई? एॾो पुराणो किताबु ऐं घरे घटि मूं चयो साईं खे त हिन में एॾो ई लॻी वई आहे। रखी हीअ ॿाहिरि न आयो, माण्हुनि ताईं न पहुतो, पज़ीराई न थी, इज़त न मिली, माण्हू न पढ़ियो ऐं पंहिंजे मसइलनि खां वाक़िफ़ न थी सघिया। सिंधी अदबी मेलो हो पंहिंजो होटल में बीच लग्ज़री में, उते साईं मूंखे गॾु साईं खां मूं पहिरीं सवाल हीउ कयो त तव्हांजी किताब जो छा थियो? छो त हीअ बि औलाद आहे, हीअ औलाद आहे जेके असीं ॼणींदा आहियूं महिनत सां, त पोइ हिन सां यतीमनि वारी हालत करियूं, इहो ख़राबु थो लॻे। साईं चयो त अञा उते ई पियो आहे। यकीन करियो त जेको साईं गुलसन अञा उते ई पियो आहे, उन लफ़्ज़ में जेको कर्ब, जेको ॾुख ऐं जेको महिरूमी हुई, उन अंदाज़ो मुश्किल थी सघे। मूं हुनखे चयो त हींअर ई वे तारीख़ मुक़ररु कर, पाण जा प्रोग्राम हर हाल में कंदासीं। ऐं मूंखे ख़ुशी आहे तव्हां इज़त ॾिनियो आहे, नियाणियूं हली आयूं आहिनि, असांजा बुज़ुर्ग हली आया आहिनि, असांजा अॻवान बि आया आहिनि, ऐं असीं वाक़ई हिन किताब जी 8-9 सालनि खां पोइ अॼु बाक़ाइदगी सां रोनमाई करे रहिया आहियूं।